कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हारून आबाद ट्रीटमेंट प्लांट जो इफ्तिताह कयो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कराची जे शहरनि जो पाणी जो मसलो हल कयो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कराची शहर में पाणी जे मसइले जो गॾिजी हल कढणो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त वफ़ाक़ पारां अणपूरे मनसूबे खे सिंध हुकूमत मुकमल कंदे। हुन चयो त कुदरती आफ़त दौरान सियासत करण खां पासो करणु घुर्जे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त वफ़ाक़ खे अपील कई हुई त बोर्ड सटियल इलाइक़नि में बिजली जा बिल माफ़ कया वञनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत बोर्ड मुतासिरनि जी मदद कई वञे। आम ख़बर खां नाज़रीन अव्हांखे आगाही ॾियूं पिया। कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हारून आबाद ट्रीटमेंट प्लांट जो इफ्तिताह कयो आहे। कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हारून आबाद ट्रीटमेंट प्लांट जो इफ्तिताह कयो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कराची जे शहरनि जो पाणी जो मसइलो हल कयो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कराची शहर में पाणी जे मसइले जो गॾिजी हल कढणो आहे। हुन इहो बि चयो त वफ़ाक़ पारां अणपूरे मनसूबे खे सिंध हुकूमत मुकमल कंदे। पीपी चेयरमैन चयो त कुदरती आफ़त दौरान सियासत करण खां पासो करणु घुर्जे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त वफ़ाक़ खे अपील कई हुई त बोर्ड सटियल इलाइक़नि में बिजली जा बिल माफ़ कया वञनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत बोर्ड मुतासिरनि जी मदद कई वञे। कराची में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हारून आबाद ट्रीटमेंट प्लांट जो इफ्तिताह कयो आहे। मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कराची जे शहरनि जो पाणी वारो जेको मसइलो आहे उहो हल कयो वेंदो। हुन चयो त कराची शहर में पाणीअ जे मसइले जो गॾिजी हल कढणो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त वफ़ाक़ पारां अणपूरे मनसूबे खे सिंध हुकूमत मुकमल कंदे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कुदरती आफ़त दौरान सियासत करण खां पासो करणु घुर्जे। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त वफ़ाक़ खे अपील कई हुई त बोर्ड सटियल इलाइक़नि में बिजलीअ जा बिल माफ़ कया वञनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत बोर्ड मुतासिरनि जी मदद कई वञे।